संगत जी वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। अज पाण विचार कंदासीं मूल मंत्र खां पोइ जपजी साहब की बाणी जेकी जिन जी शुरुआत थी आहे सलोक खां, यानी सतगुरनि पहिरें मूल मंत्र उच्चारण कयो, उनखां पोइ साहिबनि चयो जप यानी जपजी साहब जी बाणी, ऐं उनखां पोइ सलोक उच्चारण कयो आहे। आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सतगुरुनि परमात्मा के जी सिफ़त सलाह बयान कई आहे, तो वो परमात्मा आद को वठी मुंड को वठी सच आहे। वो जंहिं महिल काइनात बणी भी न हुजे भले, वो परमात्मा तंहिं महिल खां आहे, यानी वो मुंड को वठी आहे, वो सच आहे मुंड खां वठी। जुगाद सच, दुनिया बणिजी वई ऐं जुगनि जो वजूद थियो, परमात्मा उहो ई रहियो जीअं पहिरें हुयो, उहो हाणे भी जुगनि खां सच रहा है भी सच। जेको समो हले थो उन में भी वो सच आहे, उनजे वजूद के कोई फ़र्क़ु न पियो आहे, छोजे उनजो वजूद उहो ई आहे जीअं पहिरें हुयो ऐं उहो ई रहंदो जीअं पहिरें हुयो। हे समो जेको हले थो उनजो वजूद उहो ई आहे जीअं आदि हुयो जीअं पहिरें हुयो, ऐं संसार भले ख़त्म भी छो न थी वञे, परमात्मा उहो ई हूंदो, छोजे उहो अकाल आहे, उहो काल जे दायरे में न आहे, उहो वक़्त जे दायरे में न आहे। संसार जी हर वस्तु, संसार जो हर पदार्थ एक वक़्त जे दायरे में आहे, वक़्त जे दायरे में उहो पैदा थींदो आहे, वक़्त जे दायरे में उहो ख़त्म थी वेंदो आहे। पर परमात्मा इन वक़्त जे दायरे खां परे आहे, उहो इन वक़्त जे दायरे में न आहे, उहो अकाल आहे। ऐं जेको अकाल आहे उहो आदि भी सच आहे, उहो जुगाद भी सच आहे, उहो हींअर वक़्त में भी है भी सच, नानक होसी भी सच। इन जे लाइ परम पिता परमात्मा जी सिफ़त सलाह इन्ही सलोक में धन गुरु नानक सचे पातशाह जी कई आहे, जंहिंमें सतगुरनि उन्ही खे चयो आहे, हे मालिक तूं आहीं भी सच, तूं पहिरें मुंड खां वठी सच हुएं। सच यानी जेको हुजे, सच यानी जंहिंजो वजूद हुजे उनखे असां सच चवंदा आहियूं। जंहिंजो वजूद न आहे उहो कूड़ आहे, जंहिंजो वजूद हुजे उहो सच आहे। इहो सच जो लफ़्ज़ सत्य मां निकितल आहे, सत्य संस्कृत जो वर्ड आहे सत्य, उनमां इहो सत्य जो वर्ड निकितल आहे। सतगुरु जी महिर करनि इन सलोक जो वीचार असां सभु कयूं, मालिक सभिनीनि खे महिर करे। पहिरीं पौड़ी जो वीचार संगत जे साम्हूं रखूं था। पहिरीं तुक सोचे सोच न होई जे सोची लखवार, चुपे चुप न होई जे लाए रहा लिवतार। सोचे जो मतिलबु आहे पंहिंजो पाण खे साफ़ रखणु। सतगुरु चवनि था पंहिंजो पाण खे साफ़ रखणु, यानी तन जी शुद्धि सां मन शुद्ध न थींदो। मन मैले सभु कुझु मैला, तन धोते मन अच्छा न हुई। तन खे साफ़ करण सां मन साफ़ न थींदो। ऐं जेकॾहिं ज़बान खे बंदि करे छॾियोसीं, चुप वेही रहियासीं, चुप न होई। ज़बान जे बंदि करण सां, मौन धारी थियण सां भी मन चुप न थींदो आहे। मन जा फुरना हलंदा रहंदा आहिनि, मन जूं इहा वीचार अंदरि हलंदा रहंदा आहिनि। सतगुरनि पहिरीं तुक में जेको सोच जो ज़िक्र कयो आहे, उहा हक़ीक़त में मन जी सोच न आहे। उन सोच जो मतिलबु आहे तन जी शुद्धि। सोच करे दिनस अरदास रात, मन की मैल न तन ते जात। गुरु अर्जन देव जी महाराज सुखमनी साहिब में फरमान कयो आहे, ॾींहुं राति सोच छो न करूं, यानी शुद्धि छो न करूं तन जी। मन की मैल न तन ते जात, शरीर जे साफ़ करण सां मन जी मैल न वेंदी। इन लाइ सोच जो मतिलबु शुद्धि आहे। नंबर 2 तुक में सतगुरनि चयो, पुखिया बुख न उतरी जे बना पुरिया भार। तृष्णा जी बुख भी ख़त्म न थींदी जेकॾहिं पुरियुनि जो भार असांखे मिली वञे, यानी तृष्णा ख़त्म न थींदी जेकॾहिं पूरी लोकनि जा पदार्थ असांखे मिली छो न वञनि, असांजे अंदर जी बुख ख़त्म न थींदी।
सह सियाणप लख होए त एक न चले नाल। पर जेतिरी भी सियाणप छो न हुजे इंसान के उहा सियाणप सां बि इंसान गॾु न वञी उन सां वेंदी। पोइ बाक़ी सतगुरनि हिन में पौड़ी में सवाल कयो आहे, किव सचियारा होइए किव कूड़े टुटे पाल। कीअं सचियार थियां कीअं कूड़ जी ज़ंजीर टुटे। सवाल रखियो सतगुरनि। बुख सां बुख न ख़तमु थींदी, तृष्णा जी बुख, अंदर जी बुख। संसार जा सभु पदार्थ भी मिली वञनि, अंदर जी बुख ख़तमु न थींदी। बुखिया बुख न उतरी जे बना पुरिया भार। संसार जा सभु पदार्थ मिली विया, लोकनि जा सभु पदार्थ मिली विया, पर अंदर जी बुख ख़तमु न थी, तृष्णा जी बुख ख़तमु न थी। जेतिरी भी सियाणप छो न हुई, उहा सियाणप बि मूं सां गॾु न हुई, मूंखे साथ न ॾिनई। पोइ कीअं सचार थियां मां, सियाणप सां बि न थियो, इंसान जी बुख भी ख़तमु न थींदी आहे, ऐं पंहिंजे शरीर खे पवित्र करण सां बि मन पवित्र नथो थिए, त आख़िर कहिड़ो तरीक़ो आहे। सतगुरनि जो सवाल रखियो, किव सचियारा होइए किव कूड़े टुटे पाल, हुकुम रज़ाई चलना। नानक लिखिया नाल। जो शुद्ध विचार जेको उच्चारण आहे, हुकुम रज़ाई चलना, नानक लिखिया नाल। हिते असांखे रज़ाई पढ़णो आहे। उन जा कीअं सचो थियां, कीअं कूड़ जी ज़ंजीर टुटे, हुकुम जी रज़ा में रहां। जॾहिं मां हुकुम में रहंदुमि, उहो हुकुम नानक लिखिया नाल, जेको हुकुम असां सां गॾु आहे, जेको हुकुम असां खां परे न आहे, जेको परमात्मा जो हुकुम असां सां लागू आहे, उन हुकुम जी रज़ा में जॾहिं असां रहंदा आहियूं, उन हुकुम खे सम्झंदा आहियूं, तॾहिं असांखे धर्म जी ख़बर पवंदी आहे, सच जी ख़बर पवंदी आहे, तॾहिं आत्मिक शांति मिलंदी आहे, तॾहिं असां सचियार सॾिबाऊं, तॾहिं असांजी कूड़ जी ज़ंजीर टुटंदी आहे। जॾहिं हुकुम जी ख़बर पवंदी आहे त परमात्मा जो हुकुम असां सां लागू आहे, जॾहिं इहा ॻाल्हि ख़बर पवंदी, जो हुआ हुवस सो जाने प्रभु अपने का हुकुम पछाने, तॾहिं असां सचार थी सघंदासीं, तॾहिं कूड़ जी ज़ंजीर टुटी सघंदी। सतगुरनि जी पहिरीं पौड़ी हुकुम जे बारे में आहे, हुकुम जी रज़ा में हलण जे बारे में आहे। ऐं सतगुरनि इहा ई बुनियादी ॻाल्हि, गुरमत जो सिद्धांत आहे बुनियादी, हुकुम रज़ाई चलना। सतगुरु धन गुरु नानक देव जी महाराज जेकी हुकुम रज़ाई चलण जी अवस्था जो ज़िक्र कयो आहे, अॼु उनजो पाण ख़ुलासो करूं था। जेसि ताईं हुकुम खे न सम्झंदासीं, तेसि ताईं कर्मनि जे कानून खां कॾहिं आज़ादु न थी सघंदासीं। परमात्मा हिकिड़ो कर्मनि जो कानून ठाहियो आहे। जेको बि कर्म असां पंहिंजे अहंकार ऐं होमे जे वस थी करे कंदा आहियूं, उनजो फल असांखे हमेशह भोगणो पवे थो। कोई बि सुठो कर्म करूं, उहो असांजे लाइ सोने जी ज़ंजीर बणिजी वेंदो आहे। कोई बि बुरो कर्म करूं था, उहा लोह जी ज़ंजीर बणिजी वेंदो आहे। पर हक़ीक़ी माना में ॿई कर्म असांखे मुक्ति नथा ॾियनि। गुरु महाराज सुखमनी साहिब में ॿुधाइनि था, जब ये जाने में किछ करता, तब लग गर्भ जोन में फिरता। जेसि ताईं असां इहो वीचार मन में धारण करे वेठा रहूं था त करण वारो मां आहियां, ही शरीर आहे करण वारो, ही मां ई करता आहियां, तेसि ताईं हुकुम रज़ाई खे न सम्झंदासीं, जेकी हिकिड़ी वॾी आत्मिक अवस्था आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे जेकी असांखे हुकुम खे परे वठी वञे थी? हुकुम खां परे वठण वारियूं असांजूं साणपूं आहिनि, असांजी हठ धर्मी आहे, ऐं उहे सभु कर्म आहिनि जंहिंमें असांजी होमे यानी अहंकार शामिल हुजे। इन लाइ उहे सभु कर्म कांड, भले उहे तीर्थनि जो इश्नान या कोई पुण्य दान हुजे, होमे हुजण जे करे असांखे मुक्ति जी तरफ़ नथा वठी वञनि, बल्कि उन्हनि सां जन्म मरण हमेशह बणियो रहे थो। तीर्थ तप अर दान कर, मन में तरे गुमान, नानक नेफल जाते जो कुंचर स्नान।
कंहिं तीर्थनि ते वियो या कंहिं तप कयो या दान कयो, पर अंदर में अहंकार हुजण जे करे उहे सभु निफल थी था वञनि। जीअं कोई हाथी स्नान करे थो, स्नान खां पोइ मिटी पंहिंजे मथां हारे छॾे थो, उहो निष्फल आहे। पाठ पढ़ियो, हर वेद विचारियो, निवल पोयंगम साधे, पंज जनासों संग न छुटकियो, अधिक अहम बुध बाधे। अहंकार जे अधीन जेको कर्म कंदासीं, उहो पाठ जो पढ़णु छो न हुजे, वेद जो वीचार छो न हुजे, उहो जनम मरण बणाए रखंदो। तो हुकुम रज़ाई जी अवस्था कीअं प्राप्त थिए? जेसि ताईं अंदर जी हौमे जे अधीन कमु कंदा रहूं था, आत्मिक अवस्था नथी मिली सघे कॾहिं बि। हुकुम रज़ाई अवस्था आत्मिक अवस्था आहे असांजे अंदर जे मन खे बदिलाइण ऐं मारण सां ई उहा असांखे प्राप्त थी सघंदी आहे। ऐं इहा अवस्था शाणपन सां न मिलंदी, पर साधना सां मिलंदी। जॾहिं मन जी साधना कंदासीं, जॾहिं मन जी रंगत बदिलाइण जो उद्यम कंदासीं, तॾहिं इहा अवस्था प्राप्त थिए थी। उनजे लाइ सभ खां पहिरें ज़रूरी आहे असांजे अंदर जी दृढ़ता, असांजे अंदर जो इरादो ऐं वक़्तु ऐं साधना जी ज़रूरत आहे। छो जो मन खे जेकी मर लॻल आहे उहा कुझु ॾींहंनि जी न आहे, पर जन्मनि जी आहे। जॾहिं मज़बूत इरादे सां गुरू जी संगत में शब्द जी कमाई करूं था, तॾहिं मन जे अंदर जी अंतःकरण जा जेके संस्कार आहिनि जन्मनि जा, उहे शांत थियनि था ऐं मन जी अवस्था बदिली करे आत्मिक अवस्था जी तरफ़ अंदर जी अवस्था बणिजी वञे थी। ऐं मन खे आत्मा जो अक्स लॻणु शुरू थी वञे थो, मन जी मर लहण शुरू थी वञे थी। साध संग मल लाथी, पार ब्रह्म भयो साथी। तॾहिं इहा सम्झ पवे थी त पंहिंजे भाणे ऐं हुकुम रज़ाई चलण में कहिड़ो फ़र्क़ु आहे। ऐं इहा सोझी फोके कर्म कांड सां न मिलंदी, पर जुगती सां मिलंदी आहे। जुगती साधना सां मिलंदी आहे। उहा साधना कहिड़ी आहे? उहा साधना 3 प्रकारनि जी आहे। नाम अभ्यास, गुरु जी संगत ऐं गुरु प्रसाद। नाम अभ्यास, गुरु जी संगत ऐं गुरु प्रसाद यानी गुरु जी बख़्शिश। जॾहिं गुरु जी संगत कंदा आहियूं, तॾहिं अंदर जी अहंकार शांत थींदी वेंदो आहे ऐं अंदर में आत्मिक रंग लॻणु शुरू थी वेंदो आहे। ऐं आत्मिक रंग जी शुरूआत कीअं थींदी आहे? आत्मिक रंग जी शुरूआत थींदी आहे जॾहिं अंदर में परमात्मा जो प्यार बणिजी वेंदो आहे। जॾहिं इलाही प्रेम अंदर में बणंदो आहे, तॾहिं ई आत्मिक रंग चढ़णु शुरू थी वेंदो आहे। साच कहूं सुन ले हो सबे, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पाया। कबीर मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंपते क्या लागे है मेरा। कबीर ना हम किया ना करेंगे, ना कर सके शरीर, क्या जानो किछ हर किया। भयो कबीर कबीर। जॾहिं इहा बणंदी आहे त मां न करण वारो आहियां, परमात्मा तूं करण वारो आहियां, इहा अंदर में अवस्था बणंदी आहे। जॾहिं इलाही प्रेम अंदर में बणिजो आहे, त असांखे तॾहिं ख़बर पवंदी आहे त हुकुम परमात्मा जो सर्वव्यापक आहे ऐं असांजे होमे जी का जॻह बि कोन्हे। जो तू करे करावे स्वामी, सा मसलत परवान। पोइ असां कर्म जे कानून खां बि आज़ादु थी वञूं था, छो त असां उन वक़्तु असांजे अंदर जी अवस्था आत्मिक अवस्था बणिजी वञे थी ऐं कर्म करत होवे ने कर्म वारी थी वञे थी। कर्म कंदे बि असां कर्मनि जे फल खां आज़ादु थी वेंदा आहियूं, छो जे
असां इहो ई सम्झंदा आहियूं उहो परमात्मा ई आहे जेको सभु कुझु करे थो। उनजी प्रीत में असां ज़िंदगी गुज़ारणु शुरू थी वञनि। कबीर सूकर राम को मुतिया मेरो नाव, गले हमारे जेवरी, जो खिंचे त्यों जाओ। इन जे लाइ जेसि ताईं मानसिक अवस्था रहे थी तेसि ताईं अंदर में विकार, हसद, निंदा, वैर विरोध इहे सभु बणिया रहनि था ऐं कर्म बंधन खां आज़ादी बि न मिले थी। पर जीअं आत्मिक अवस्था बणिजे थी, हुकुम रजाई चलण वारी अवस्था बणिजे थी, तॾहिं इलाही प्रेम प्यार बणिजे थो, आत्मिक रंग चढ़णु शुरू थी वञे थो ऐं इंसान खे उन सर्व व्यापक परमात्मा जी ख़बर पवे थी त जेको बि उहो कराए थो उहो ई करे थो। तॾहिं उनजे अंदर में उहा शांति आत्मिक आनंद बणे। हुकुम रजाई चलणा खे प्राप्त करण जे लाइ मन जो निर्मल हुजणु तमामु ज़रूरी आहे। मन जो साफ़ हुजणु तमामु ज़रूरी आहे। गुरु जी संगत में जॾहिं असां जुड़ंदा आहियूं, बाणी सां जुड़ंदा आहियूं, तॾहिं असांखे मन जी निर्मलता महसूसु थींदी आहे। ईअं लॻंदो आहे ॼण मन साफ़ थिए थो, अंदरि साफ़ थिए थो। पर ॿाहिरि वञी करे असां वरी बुरी संगत में, बुरी सोचनि में वरी पंहिंजो मन ख़राब थी वञे थो। पर जेकॾहिं असांजो इरादो मज़बूत आहे ऐं पंहिंजे मन खे सम्झाए करे निर्मल कंदा रहूं ऐं इहा पंहिंजी निर्मलता खे बरक़रार रखूं त पोइ असांजी आत्मा जो अक्स असांजे मन ते पवणु शुरू थी वञे थो। असांजी आत्मा जो अक्स असांजे मन ते पवणु शुरू थी वञे थो। इतां ई असांजी रूहानी ज़िंदगी जी शुरूआति थिए थी। इतां ई असांजी आत्मिक अवस्था जी शुरूआति थिए थी। जॾहिं मन निर्मल थिए थो तॾहिं अंदर में इलाही प्यार पैदा थिए थो, परमात्मा जो प्यार पैदा थिए थो। जॾहिं इलाही प्यार पैदा थींदो आहे उनमें असांजे अंदर जी हौमे ख़तमु थी वेंदी आहे ऐं असांजे अंदर जी मां ख़तमु थी तूं पैदा थी वेंदी आहे। कबीर मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंपते क्या लागे है मेरा। या तू तेरी वारी भावना, इलाही प्यार जॾहिं अंदर में पैदा थींदो आहे तॾहिं भावना बणंदी आहे ऐं उते अंदर जी हौमे जी का जॻह न रहंदी आहे। ईअं लॻंदो आहे हे मालिक जीअं तूं हलाए तीअं मां हलां थो। जब हम होते तब तू नाही, अब तू ही मैं नाही। इन्ही आत्मिक अवस्था में असांखे हुकुम जी सोझी अची वेंदी आहे ऐं हुकुम जो अनुभव थी वेंदो आहे। इन महिल ईअं लॻंदो आहे ते मालिक जेको कुझु बि थिए थो तुंहिंजो हुकुम आहे, तुंहिंजो हुकुम आहे, तुंहिंजो हुकुम आहे। ऐं इंसान अंदर में का अशांति न रहंदी आहे। छो त अशांति जा जेके कारण आहिनि, अंदर जूं आशाऊं, अंदर जूं मनशाऊं, उहे बि ख़तमु थी वेंदियूं आहिनि। प्रीतम जो प्यार अंदर में पैदा थी वेंदो आहे ऐं उन अवस्था में इंसान जे अंदर में शुकुर ऐं भलो इहा ॻाल्हियूं अंदर में अची वेंदियूं आहिनि। इन जे लाइ हक़ीक़ी माना में जेका बि अवगुण आहिनि न, उहे सभु असांजी हौमे जे करे आहिनि, असांजे अहंकार जे करे आहिनि। पर गुण असां उन हुकुम जी सोझी सां असांजा हो गुण ज़ाहिर थियणु शुरू थी वेंदा आहिनि। आत्मा जो अक्स असांजे मन खे लॻणु शुरू थी वेंदो आहे। प्रीतम जो प्यार जॾहिं मन में पैदा थी वेंदो आहे अंदर में, तॾहिं उहे गुण पैदा थी वेंदा आहिनि। छो त जॾहिं हुकुम जी सोझी थिए थी तॾहिं अंदर में गुणनि जो प्रकाश थिए थो। पर इहो हुकुम जी सोझी कीअं थींदी आहे? जॾहिं गुरबाणी सां मन खे जोड़ंदासीं,
मन जी डायरेक्शन, मन जी जेकी दिशा आहे उहा बदिलींदासीं। मन जी दिशा, मन जी खिच इन दुनिया जी तरफ़ आहे। मन जी दिशा परमात्मा जी तरफ़ कंदासीं, उनजी दिशा बदिलींदासीं सिमरन सां, सेवा सां ऐं प्रीतम जे रंग सां, प्रीतम जे प्यार सां पंहिंजे मन खे लॻाए उन मां मुंहिंजी मां पंहिंजो पाण खे आज़ादु करे असांखे हुकुम जी सोझी मिलंदी आहे। पर अॼु पाण इहो ॻाल्हाईंदासीं, इहा सोझी मिली वेंदी आहे पर उनजी रज़ा में हलणु अञा बि ॾुखियो आहे। उनजे लाइ अञा वधीक कमाई करणी पवंदी आहे। मतिलबु जेसि ताईं हुकुम असांजे बराबरि हुजे, अनुकूल हुजे, तॾहिं त सही आहे। पर प्रतिकूल हुजे, मतिलबु लिखियलु ग़रीबी हुजे असांजे हुकुम में, ऐं असां अमीरी चाहियूं था, पोइ उनखे मञणु ॾुखियो आहे। यानी हुकुम जी सोझी अची वई, हाणे हुकुम में रज़ा में हलण जे लाइ अञा वधीक अभ्यास जी ज़रूरत आहे संगत जी। त उन अभ्यास जे लाइ गुरमुख प्यारनि चयो आहे 3 ॻाल्हियूं लाज़मी आहिनि। 3 गुणनि जो अभ्यास असांजी जीवन खे बदिलाए वेंदो। उहे 3 गुण, उहे 3 ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? हिकिड़ो सब्र, ॿियो शुक्र, टियों सिमरन। जेको कुझु बि उन परम पिता परमात्मा खां मिले थो उनमें सब्र करूं। रुखी सुखी खाए के, ठंडा पानी पी, देख पराई चौपड़ी ना तरसाए जियो। हर हाल में सब्र करणु अगरि सिखी वियासीं ऐं उनजी दात, उनजी जेकी बख़्शिश आहे उनमें शुक्र करूं। त एतिरे क़दुरु जो धन गुरु नानक सचे पातशाह जी जपजी साहिब ॿुधायो आहे, केतिया दुख भूख साध मार ए बे दात तेरी दातार। परमात्मा किन्हनि खे दुख आहे, किन्हनि खे बुख आहे, इहा बि तुंहिंजी दात आहे मुंहिंजा मालिक। त हर हाल में शुक्र, हर हाल में सब्र करो। जे सुख देता तुझे आराधी, दुख भी तुझे ध्याई। जे बुख देता इत ही राजा, दुख विच सुख मनाई। इहा शुक्र जी अवस्था, इहा सब्र जी अवस्था। पर टियों जेकी ॻाल्हि आहे सिमरन, सब्र, शुक्र ऐं सिमरन, 3 ॻाल्हियूं। इन्हनि सभिनीनि मां सिमरन खे सभ खां वधीक महानता ॾिनी वई आहे। ऐं सिमरन इहो न आहे वाहेगुरु वाहेगुरु खे जपणु, इहो सिमरन न आहे। सिर्फ़ु कंहिं मंत्र जो रटन सिमरन न आहे। अंदर में शुकराने जी भावना हुजे, प्रीतम जो प्यार हुजे, ऐं उन प्रीतम जी प्यार जी भावना में जॾहिं परिपूर्ण परमात्मा जो असां ध्यानु कंदा आहियूं तॾहिं ई सिमरन असांजी भक्ति बणिजी वेंदी आहे। तॾहिं ई उहो सिमरन, उहे शुकुर ऐं सब्र वठी ईंदा आहिनि असांजे अंदर में। ऐं जेकॾहिं इन 3 ॻाल्हियुनि जी पाबंदी करण सां असां शुरू थी वेंदा आहियूं तॾहिं असांखे हुकुम अनुभव थींदो आहे ऐं हुकुम मिठो बि लॻणु शुरू थी वेंदो आहे। यानी सिमरन द्वारा, सिमरन करण सां असांजो अनुभव खुलंदो आहे, असांजे अंदर में ज्ञान पैदा थींदो आहे, असांखे भाणो बि मिठो लॻणु शुरू थी वेंदो आहे। ऐं इन सां गॾोगॾु असांजे अंदर में सब्र ऐं शुकुर बि बणंदो आहे। हुकुम रजाई चलणा जे बारे में कल पाण ज़िक्र कयोसीं त असांखे सब्र, शुकुर ऐं सिमरन इन्हनि 3 जो सहारो वठिणो पवंदो, तॾहिं असां हुकुम जी रज़ा में हली सघंदासीं। ऐं हुकुम जो मतिलबु कॾहिं बि ईअं न हूंदो त अंदरों कोई आवाज़ ईंदी आहे त हीउ कमु करिणो आहे, बसि असां उहो कंदासीं। हुकुम जो मतिलबु इहो न आहे। हुकुम त उन इलाही प्रेम जो नालो आहे। हक़ीक़त में जॾहिं इन हक़ीक़त में इलाही प्रेम जी डोरी
जेका प्रीतम जे हथ में आहे, उन परमात्मा जे हथ में आहे, उहा डोरी उनजे हुकुम खे ज़ाहिर करे थी। मूलालन सो प्रीत बनी, तोरी न टूटे छोरी न छूटे, ऐसी माधो किंच तनी। कबीर सूकर राम को मुतिया मेरो नाम, गले हमारे जेवरी जो खिंचे त्यों जा। जॾहिं परिपूर्ण परमात्मा सां प्रीत जी डोरी बणंदी आहे, तॾहिं जीअं उहो हलाए उहे माण्हू हलंदो आहे। उहा प्रीत जी डोरी जीअं छिके थो, उन तरफ़ असांजी कर्मनि जी छिक थींदी आहे। असांजे अंदरि में उहा इहा ई हुकुम जी रज़ा हूंदी आहे। उन हुकुम जे पुठियां उन हुकुम करण वारे जी रज़ा हूंदी आहे। जेकॾहिं असां उन रज़ा खे सम्झी वठूं था, तॾहिं ई सही माना में उन ते हली सघूं था। पर न त मन मर्ज़ी हमेशह रहंदी ऐं मन हमेशह दुखी रहंदो। केतिरा बि इतिहास में असां सिख ॾिठासीं शहीद थिया आहिनि, उन हुकुम खे ॾियण वारे जी परिपूर्ण परमात्मा जी पुठियां उन हुकुम जी रज़ा खे सम्झनि था, हुकुम खे सम्झनि था, तॾहिं ई त उहे शहादत खे क़बूल करे सघनि था। जेकॾहिं उन हुकुम जी रज़ा खे उहे न सम्झनि, पोइ उन्हनि जे अंदरि में शिकायत पैदा थी वञे ऐं ईअं करनि त बदुआ ॾियनि, गिला शिकवा करनि। पर कॾहिं इतिहास खे पढ़ो, उन्हनि माताउनि जे ॿारनि खे टोटा टोटा कयो वियो, उन ॿारनि जा जे मस्तकनि जा हार ठाहे करे माताउनि खे पवराया विया, पर उन्हनि सब्र ऐं शुकुर न छॾियो। छो जो उन परिपूर्ण परमात्मा जो हुकुम उनजे जेको पुठियां आहे, इन मुसीबत जे पुठियां जेको उन्हनि खे उन महिल आई, पर उनजे पुठियां उन्हनि जो हुकुम जॾहिं ॾिठो उन्हनि, तॾहिं उन्हनि चयो ना तेरा किया मीठा लागे हर नाम पदारत। इन जे लाइ हुकुम खे हिन संसारी सोच सां नथो तोरे सघिजे। उहो हुकुम त हिन सोच खां घणो ऊचो हूंदो आहे। असां हुकुम खे पंहिंजी मन मत शामिल करे उनजी हुकुम जी बरकत खां परे थी वेंदा आहियूं। उनजो हिकिड़ो मिसाल उन माउ जी ममता आहे। उहा माउ जेकी निष्काम भाव सां पंहिंजे ॿार खे पालदी आहे, उनखे वॾो कंदी आहे, उन ममता में भी उन रब जो हुकुम आहे। कुर्बान कीता तिसे विटो जिन मोह मीठा लाया। उहा सब्र कंदी आहे, अत्यंत पीड़ा सहंदी आहे, पंहिंजो आपो वारदी आहे ऐं हिकिड़ी औलाद खे जनमु ॾींदी आहे। हिकु ॿार जो जनमु न थींदो आहे, पर उन माउ जो बि जनमु थींदो आहे। पर इहो सभु उन इलाही हुकुम ऐं अनोखी ऐं अचरज में विझण वारो हिकिड़ो मिसाल आहे। उन माउ जी ममता ॾिसण में ईअं लॻे थो त उनजी परवरिश उनजी माउ करे थी, पर हक़ीक़ी माना में इहा उन परमात्मा जी हुकुम जी हिकिड़ी ॻुझी चाल आहे। अगरि माउ में ममता परमात्मा ई न विझे हा, त माउ किथां प्रतिपाल कंदी, किथां परवरिश कंदी। सॼे ॾींहं जी थकल हूंदी आहे माउ, पाण पूरी ख़राबु थियल हुजे, तॾहिं बि बुखायल ॿार उनजे सीने खे बुख में चिंबड़ी वञे थो। ऐं जेकॾहिं हू पाण केतिरी बि सिंगारियल छो न हुजे, ऐं ॿार कंहिं कीचड़ में किरी पवे त उनखे खणी पंहिंजे सीने सां लॻाईंदी आहे।
मां ऐं ॿार जो इहो प्रेम उन परिपूर्ण परमात्मा जो ॻुझे हुकुम जी हिकिड़ी मिसाल आहे। इहो ॻुझो हुकुम संसार में परविरित आहे। सॼो संसार इन्ही हुकुम जे अधीन हले थो। संसार जो खून ख्वार प्राणी, शीं, एॾा वॾा वॾा खून ख्वार जानवर भी इन हुकुम में हलन था। माँ जी इहा शेवा भावना में कोई स्वार्थ न हूंदो आहे। मां त पंहिंजो आपो वारे बसि उन सिरजनहार जे हुकुम जे करे कार कमाईंदी रहंदी आहे। साॻी तरह जेसिताईं उहो ॿारु पंहिंजी माउ जे अधीन हूंदो आहे, इलाही हुकुम अनुसार उनजूं सभु ज़रूरतूं पूरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। पर जीअं जीअं ॿार जे अंदर जी सणप वधंदी आहे, उनजे अंदर में होमे वधंदी आहे, उनजे अंदर में फ़िकर चिंता वधी वेंदी आहे। इन जे लाइ जॾहिं मन में सहज जी भावना पैदा थींदी, मन जो हंकार ख़तमु थी वेंदो, तॾहिं हुकुम जी सोझी ईंदी त परमात्मा जेको कुझु कराईंदो आहे उहो उनजी प्रीत जॾहिं बढ़ंदी आहे, उहो पाण कराईंदो आहे ऐं उहो सभु कराईंदो आहे जेको उनजे हुकुम में हूंदो आहे। ऐं उन कर्म जो असांखे लेश मात्र बि हंकार न थींदो आहे, पर प्रीतम जे प्यार में असां उहो कमु कंदा रहंदा आहियूं ऐं उनजो भोग ॿिणो बि कुझु न पवंदो आहे असांखे। इन जे लाइ इन हुकुम रज़ाई खे सम्झूं। दास इहो कुझु ॾींहुं हुकुम रज़ाई ते लॻाया, इहो वीचार पंहिंजे मन में धारण करणो हिकिड़ो उपरालो हुयो, नंढी कोशिशि हुई। संगत खे मज़ीद वीचार ॿिनि पोड़ियुनि जा बि दास कराईंदो। जेको बि सतगुरनि जी हिकिड़ी सोझी असांखे ॾींदा, गुरुमुखनि जे बख़्शिश सां जेको असांखे प्राप्त थींदो, संगतनि जे साम्हूं रखंदासीं। भुल चुक जी माफ़ी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की